ॾेई शहर खां रिपोर्ट करे रहियो आहे गुलाम मुस्तफ़ा खोसो। ॾेई शहर में पाक आर्मी ऐं सिंध पुलिस जे हक़ में इज़हार यकजहती ऐं मोहबत में शहरियुनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां इज़हार यकजहती में पाकिस्तान जो झंडो ऐं हथनि में प्ले कार्ड खणी पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक आर्मी ज़िंदाबाद जा नारा हणी रैली कढी वई। पाकिस्तान जी टीम ह्यूमन राइट्स जे चेयरमैन मोहतरम जनाब इसाक अहमद शेख साहिब जी हिदायत ते रैली में अॻवाननि अली गुलाम खोसो, गुलाम मुस्तफ़ा खोसो, रईस बाबर जमाली, फौजी असलम खोसो, सरदार जान मोहम्मद खोसो, लाल चंद कोहली ऐं ॿियनि वॾे तइदाद में शिरकत कई। जॾहिं त रैली ॾेई शहर जे मेन बाज़ारुनि ऐं मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे सोशल मीडिया सेंटर सिंध ते पहुती, जिते हुननि पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक आर्मी ज़िंदाबाद ऐं सिंध पुलिस ज़िंदाबाद जा नारा हणी मीडिया अॻियां ॻाल्हाईंदे चयो, असांजे मुल्क ऐं उनजे इदारनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदड़नि गद्दारनि खे ॿुधाइण था चाहियूं त असां पाक आर्मी ऐं सिंध पुलिस सां हर महाज़ ते गॾु आहियूं। कंहिंखे बि बख़्श न कयो वेंदो ऐं असां दुआगू आहियूं असांजो मुल्क हमेशह शाद व आबाद रहे, हर क़दम तरक़ी तरफ़ गामज़न रहे।